या बरिया रंग रतोल तो पुजाना सुपरी हियड़े अचन हौल कई जे कौल से सिगा पारज सुपरी। अस्सलाम वालेकुम। खुशबू खुशबू एहसासन सां सिंगारियल 12 नवंबर सन 2019 जे अॼोके अंगारे ॾींहं जे टिपहरी वेला जो प्रोग्राम सुगन सहेड़े प्रोड्यूसर रोशन अली कल्होड़ो ऐं अव्हां जा मेज़बान राजा रुस्तम पालारी ऐं बशीर उठे जो अॻे जीअं अॼु बि आई तो आहे तव्हीं जिते बि हुजो शाद ऐं आबाद हुजो। अॼोके प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाइण लाइ स्टूडियो इंजीनियर आहे फरूख अहमद खान। जा पंहिंजे अंदर जे एहसासनि जी जोड़ जक कंदे कुझु परूड़ींदे कुझु परखींदे माण्हू ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़ारे छॾींदो आहे ऐं जीवन जे चोले ते ख़्यालनि जा भर्त भरींदे जॾहिं सोन सरीखा पल साम्हूं उभरी ईंदा आहिनि त कंहिं पहिरें प्यार ऐं नए नींहं जहिड़ी का नवाण ज़ाहिर थी पवंदी आहे ऐं पोइ उन ख़ूबसूरत ख़ुशबूअ खे महसूसु करण लाइ रुगो सघारनि हवासनि जी ज़रूरत हूंदी आहे। जज़्बनि जी आहट, लफ़्ज़नि जी ओथल ऐं घाड़ेटनि जी गर्दिश जॾहिं गंदीअ जे पलांद में ॿधल फोटनि ऐं गुंदीअ में रखियल सारियुनि जी सुरहाण थी पवंदी आहे त वक़्त जो को बि पल अजायो महसूसु न आहे थींदो। नाज़बू जे हुगा, मोते जी महक ऐं गुलाब जी ख़ुशबू जहिड़ो सच, दरियानि जे छोलनि, चंड जे हुसन ऐं कंहिं पुराली राति जो बांह जी बुर ते पवंदड़ माक जहिड़ो दिलि लुभाईंदड़ जज़्बो जीअं में जाती पाए अॼोके सुगंध बि अव्हां खे इहो बि ॿुधाईंदो न त हिन सफ़र में हाणे हर हफ़्ते मूंसां गॾु हूंदो असांजो साथी कंपेयर राजा रुस्तम पालारी। राजा काफ़ी ख़तब आहिनि महिरबाननि जा, उन्हनि खे बि शामिल कंदासीं, पर मुंहिंजे ख़्याल में तव्हां बि कुझु चवणु चाहियो पिया ऐं अॼु तव्हांजो मूंसां ई पहिरियों प्रोग्राम आहे गॾु यकीननि तव्हां इन हवाले सां ख़ुशी बि महसूसु कंदा हूंदा ऐं असांजे ॿुधंदड़ साथियुनि खे बि असांजी गुज़ारिश आहे त उहे बि असांखे पंहिंजी राय खां बि ज़रूरु आगाह कनि अॻे हफ़्ते ख़त लिखी करे। हा बशीर, आउं इहो ई चवंदुसि त सुगंध प्रोग्राम में अॼु आउं पहिरियों भेरो साथियुनि सां मुखातिब आहियां। उमेद आहे त मुंहिंजा मान वारा ॿुधंदड़ साथी पंहिंजे हिन प्रोग्राम खे गॾियल प्रोग्राम खे पसंदि कंदा ऐं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई पिणु कंदा। अॼोको पंहिंजो हीउ गॾियल प्रोग्राम दोस्तनि खे कीअं पियो लॻे ख़त लिखी उन खां बि असांखे आगाह ज़रूरु कंदा। सुगंध प्रोग्राम मुंहिंजो हमेशह मनपसंदि प्रोग्राम रहियो आहे। तोखे बि यादि हूंदो पाण हिन सुगंध प्रोग्राम में ख़त लिखंदा हुआसीं। जी जी बिल्कुलु। 15-20 सालनि जो ही लिसनर वारो सफ़र तय करे अॼु हुन जाइ ते कंपेयर जी सूरत में दोस्तनि सां मुखातिब आहियूं। सच पुछो त तमामु घणी ख़ुशी थिए पई। जी हिन स्टूडियो मां असांजा मोहसिन उस्ताद सैद माकन शाह रज़ी, अमीन अरबाब, मोहम्मद मूसा चांडियो, अली अहमद जमाली, खलील जान कुरैशी, ॿिया बि काफ़ी दोस्त जिन जो माखी जी लार जहिड़ो मिठड़ो आवाज़ अॼु बि रेडियो जी सूंह आहे। हीउ जीवन जहान जो पंधु जीअं जो तीअं हलंदो ई रहे थो। जी कॾहिं चंचल, कॾहिं मखमल तूंजूं यादूं, कॾहिं बिस्मिल, कॾहिं कातिल तूंजूं यादूं, कॾहिं ज़ाहिर कॾहिं बातिन रहनि थियूं ई, कॾहिं आसां कॾहिं मुश्किल तूंजूं यादूं। वाह, बिल्कुलु राजा, हुअं त हीउ जहान मोहबतुनि सां भरियो पियो आहे, पर सचपट त हिन आवाज़ जे ॻाढ़ापे जी कहिड़ी ॻाल्हि कजे। पंहिंजा सभई ॿुधंदड़ साथी पाण सां बेपनाह मोहबत कंदा आहिनि। इन जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां बि लॻाए सघिजे थो त जेकॾहिं पंहिंजे हिन आवाज़ सफ़र जो को पांधीड़ो को साथी कुझु ॾींहं गैरहाज़ रहंदो आहे त दोस्त बार बार पिया पुछंदा आहिनि त फलाणो साथी छो न पियो अचे, तबियत ठीकु अथसि। ऐं ईअं कंहिं शाइर बि ॾाढो सच चयो आहे त बहारी बाग़ ऐं बुलबुल असीं ॿई पाण में। वाह 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 वाह। बहारी बाग़ ऐं बुलबुल असीं ॿई पाण में ॼाणूं, मुंहिंजो दिलदार मुंहिंजी दिलि असीं ॿई पाण में ॼाणूं। अल्लाह ॿुधायो प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पेश कयो पियो वञे ऐं हाणे सुगंध में शामिल कयूं था अव्हां जा उमाणियल ख़त। शेर भिरिया खां अॼु ज़माने लाइ विसड़े उमाणी संदसी शाइरी। हिकु वार अचींजे सोणा सनम तोतां सासरी घर घोर कयां, हिकु वार अचींजे सोणा सनम तोतां सासरी घर घोर कयां, थी दूर वञनि सभु दर्द वहलम तोतां सासरी घर घोर कयां, वाट वेंदनि खां थो तुंहिंजो पुछां, हरा रस्तनि खां थो तुंहिंजो पुछां, रुगो आहे ज़बां ते तुंहिंजो इस्म तोतां सासरी घर घोर कयां। ॻोठ करचात खां अली अकबर गबोल लिखियो, कॾहिं बि कंहिं अहिड़े शख़्स ते ज़ुल्म न कजो जंहिं वटि फ़रियाद लाइ अला साईं खां सवाइ कुझु बि न हुजे। शहनशाह लतीफ़ जो भलारो बेंत टंडो अलायार डासोड़ी खां गुलाम अहमद थेबे जी चूंड, पाणी मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि,
साह ओॾो सुपरी लोचे तां न लहनि दम न सुञाणनि दाहूं कनि मुठनि जी। मालवी टाउन कासमाबाद खां अब्दुल जब्बार पालारी लिखियो पर माखी कहिड़े कम जी जंहिंमें ज़हर मिलियल हुजे पर हुन खां सुठो उहो ज़हर आहे जंहिंमें माखी मिलियल हुजे। नसरीन अल्ताफ़ जी शाइरी मां चूंड कई उमरकोट जी भेण जी जलप्रीत। पिया सूर सांडीन जो प्यारा अखियुनि में ॾिठा साह कई ॾुखारा अखियुनि में रोयो राति सारी ॾिसनि नेण उभ खे रुठी निंड तरसिया सितारा अखियुनि में सदियनि खां हूं प्यासां असां वो मुसाफ़िर रहियासीं रहूं था उञारा अखियुनि में उहे नेण विसरनि किथे था निमाणा ॾिठासीं असां पाक पारा अखियुनि में अंदर जो सॼो हाल पिया था ॿुधाइनि सुञाता असां दर्द वारा अखियुनि में भला सूर नसरीन कंहिं साण तलिजे करे विया सॼण जो किनारा अखियुनि में। ॻोठ अमीर बख़्श कलोई खां मोहम्मद अमीन कलोई उमाणियो अख्तर दरगाही जूं ही सिटूं सुञे रस्तनि में बि शहर थो लॻी ए पिरी बाख जो पहर थो लॻी ज़िंदगीअ जे ॾुखे सफ़र में बसि तूं ई आहीं हम सफ़र थो लॻी। शहर कंबर अली खान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग जी चूंड कयल शाइरी। सोच गज़ाली आहत खाली यादूं बरसियूं अख थी आली ॾींदी आहे ज़हर प्याली हूअ रहंदी आ मन मत वाली आहत खाली नीह निहोड़े दीद झुराली आहत खाली मुसवर हूंदा रूप मिसाली आहत खाली। ॻोठ हाजी मीर ओठो खां सिकंदर राशिद ऐं रोशन अली ओठो ऐं ॻोठ बेगन जरवार खां लियाकत अली रिंद जी उमाणियल अलायत कंहिंजी शाइरी। वॾा वार कारा न विसरी सघनि था अखियुनि जा इशारा न विसरी सघनि था घणियूं जिन सां गॾिजी गुज़ारियूं ॿ टे मुंहुं सजण से प्यारा न विसरी सघनि था। मुर्शिद लतीफ़ सरकार जो भलारो बैत ॻोठ चाकर खान पंवर खां अब्दुल गफूर ऐं निज़ामदीन पंवर जी चूंड। ॾुठियूं ॾस पुछनि किथे पथर पिरीअ जो मालिक जिन प्रीतणूं पडर न पुछियो तिन बाक़ी वेचारिन वेही विहाणी रातड़ी। फुलैडियूं खां अहमद खान मरी बलोच जी चूंड। फिराकी पुॼाणियूं पथर थी वञनि थियूं अचानक रिहाणियूं पथर थी वञनि थियूं गुलाबनि खे छाणे हवा का वञे थी सुगंधी कहाणियूं पथर थी वञनि थियूं। प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम अब्दुल रहीम बिरोही लिखियो त वफ़ा जे राहुनि ते हलंदड़ माण्हू मन में मेर नाहिनि रखंदा उहे त उजरनि पखियुनि जा सामरड़ा बामरड़ा हूंदा आहिनि उहे त बसि ज़ख़्म खाई बि दुआऊं ॾींदा आहिनि। लतीफ़ साईं जा सदा मलूक कलाम जी ख़ुशबू राजवाह बदीन जे वफ़ा मुनवर ऐं सिकंदर जमाली जी सूखड़ी चिमकियूं चौधार धजूं धाड़े चन जूं मां सामूंडी आया सह करे सिंगार तिनी जी पचार कालहूं कर कांग करे। अलायत कंहिंजूं ई बस सिटूं उमाणियूं आहिनि कुंडरी खां मोहब्बती मोहम्मद अली ऐं अज़हर अली मज़हर अली रिंद। ज़माने में न कोई गमखार आहे रहियो कोन साथी सचो यार आहे। ॻोठ थर वागुंडर खां उदास मोहम्मद नूह बलोच जो उमाणिल मुर्शिद लतीफ़ जो भलारो बैत। सारिम रात संघार मारूअड़ा मलीर जा लाड़िम लुड़क लतीफ़ चए लोई मझां लार पखाए पंहार सारियां वेठी सूमरा।